सिंध जे ॿियनि शहरनि जियां नसीराबाद में भी करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील ॿुधाईंदो आहे अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, पूरे मुल्क जियां नसीराबाद में भी करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ पहिरीं मुहर्रमुल हराम खां अॼु 9 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं आहे। मज़हबी सरगर्मियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ अक़ीदत ऐं एतिराम सां तयारियूं कयूं पियूं वञनि। पूरे शहर खे अलमनि सां गाज़ी अब्बास सां सिंगारियो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते या हुसैन लबैक या हुसैन जे पेनाफ्लेक्स लॻाया विया आहिनि। इन खां अलावा असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 10 मुहर्रमुल हराम यानी सुभाणे वारे ॾींहं ते नसीराबाद शहर मां मुख़्तलिफ़ हंधनि तां 5 पिण निकिरंदा आहिनि। इहे पिण मुख़्तलिफ़ रस्तनि खां शुरू थींदा आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदा दरगाह सफ़र शाह बुखारी वटि जमो थींदा आहिनि, जितां वरी मरकज़ी जुलूस निकिरंदो आहे, जेको जुलूस फाज़िल राऊ चौक ते पहुचंदो आहे, जिते मजलिस अज़ा कई वेंदी आहे। जंहिंखां पोइ वरी जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदो साॻी सफ़र शाह बुखारीअ जी दरगाह ते पहुचंदो आहे, जिते वरी मजलिस कई वेंदी आहे। जंहिंखां पोइ समूरा जुलूस नहर पज़ीर थींदा आहिनि। इन सिलसिले में असां तव्हांखे सिक्योरिटी जे इंतज़ामनि जे मुतलिक़ ॿुधाईंदा। मुहर्रमुल हराम ऐं 10 मुहर्रमुल हराम जे ॾींहं ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। पूरे शहर में पुलिस जा दस्ता मुक़ररु कया विया आहिनि। जिन जिन जॻहियुनि ते जिन जिन रूटनि ते मजलिसूं मुनक़िद थियल आहिनि ऐं जुलूस मुनक़िद थियल आहिनि, उन्हनि रस्तनि खे सील कयो वियो आहे। उन्हनि रस्तनि ते पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे। हीउ सिलसिलो पहिरीं मुहर्रमुल हराम खां नसीराबाद में शुरू थिए थो, जेको 10 मुहर्रमुल हराम ताईं जारी रहंदो आहे। जी ठीक आहे, महिरबानी अल्लाह बख्श। तफ़सील ॾिना। ही वधीक ख़बरूं शामिल कंदासीं नंढी ब्रेक खां पोइ। असां सां गॾु